अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, सिंध जे अंदरि पुलिस जे रवियनि ऐं पुलिस जे जांच जे तरीक़ेकार में अञा ताईं उहा तब्दीली न अची सघी आहे ऐं उहो ई पुराणो अंदाज़, उहा ई रविश, उहो ई आवाम ॾे रवियो, उन जो शिकार शहदादपुर जो हिकु उस्तादु थी वियो आहे। पुलिस उस्ताद अज़ीज़ जखरो खे पाण वटि जांच लाइ घुराए मुबैना उन जी तशदुद में उस्ताद ॼाम अज़ीज़ जखरो फ़ौत थी वियो, जंहिंखां पोइ उन वारसनि उन जो लाश खणी एहतजाज ऐं धरणो हयो आहे। सरापा एहतजाज आहिनि वारिस त उस्ताद खे संदन नौजवान खे, जेको उस्ताद नौजवान हो, उनखे बेदर्दी सां तशदुद करे पुलिस क़तल करे छॾियो आहे। हिन वक़्त ताईं पुलिस उन मामले में जीअं त तमामु वॾो एहतजाज हो, SSP बि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं FIR त दाख़िल थी वई आहे SHO ऐं 5 एहलकारनि जे मथां, पर हिन वक़्त ताईं उन्हनि जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। उनजे करे शहदादपुर जे जेको उस्ताद आहे मक़तूल ॼाम अज़ीज़ जखरो, उन जे वारसनि सख़्तु एहतजाज करे रहिया आहिनि। उन में शहरी बि शामिल आहिनि। अचो त इन अहम मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कयूं। उन हवाले सां जॉइन कयो आहे प्रोफेसर सुमेरा इरम साहिबा, उहे मक़तूल जी भेण आहिनि, जॾहिं त उन जो भाउ इंजीनियर एहसान रशीद जखरो मक़तूल जो भाउ, उन बि जॉइन कयो आहे। सुहेल अख्तर लाखो तालीमी माहिर ऐं मक़तूल जा वेझा अज़ीज़ आहिनि, उन बि जॉइन कयो आहे। जॾहिं त रिपोर्टर शाद मंगी शहदादपुर जो KTN न्यूज़ जो, उन बि जॉइन कयो आहे। ऐं असीं कोशिशि कंदासीं SSP आबिद अली बलोच सां ॻाल्हि ॿोल कजूं। SSP सांगड़ आबिद अली बलोच आहिनि, उन सां बि ॻाल्हि ॿोल कजे त हिन पुलिस जो इहो रविया, पुलिस तशदुद तरीक़ेकार आख़िर ईअं छो आहे अवाम ॾांहुं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआत प्रोफेसर सुमेरा इरम साहिबा, मां तव्हां खां थो कयां। तव्हां मक़तूल जी भेण आहियो, हिन वक़्तु तव्हां एहतजाज बि करे रहिया आहियो। किथे तव्हांजो हिन वक़्तु एहतजाज हले थो, पुलिस जो छा चवणु आहे ऐं हीउ सॼो मामिलो थियो कीअं? जी, राब्तो कटिजी वियो आहे प्रोफेसर सुमेरा इरम साहिबा सां। शाद, मां तव्हांजे तरफ़ थो अचां। तव्हां इन समूरी सूरत हाल खे कवर करे रहिया आहियो। छा सूरत हाल आहे? धरणो किथे लॻल आहे? पुलिस जो छा चवणु आहे? इहा सॼी सूरत हाल, पुलिस तशदुद, इहो कीअं सूरत हाल पैदा थी आहे?